एक वधिक ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं खैरपुर खां जिते अब्दुर्रहमान उन्नड़ थाणे जी हद में बासरन जो हारी ते तशद्दुद कयो वियो आहे जॾहिं त बासरन वहीद भुट्टो खे रसिन में ॿधी नाज़िक उज़वे ते तशद्दुद करे तज़लील जो निशानो बणायो आहे। नौजवान जे पीउ जी फरियाद ते पुलिस हिक ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अहम तरीन ख़बर असां शेयर पिया करियूं खैरपुर खां जिते अब्दुर्रहमान उन्नड़ थाणे जी हद में बासरन जो पारां हिक हारी ते तशद्दुद कयो वियो आहे। बासरन वहीद भुट्टो के रसिन में ॿधी नाज़िक उज़वे ते तशद्दुद करे खेसि तज़लील जो निशानो बणायो वियो आहे। नौजवान जे पीउ जी फरियाद ते पुलिस हिक ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। खैरपुर शिराज शाह असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। शिराज शाह ॿुधाइजो अब्दुर्रहमान उन्नड़ खे तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको थाणो आहे अब्दुर्रहमान उन्नड़ सदर में भट्टिन जी हद आहे उन में हीउ जेको वाक़ियो आहे इंसान सोज़ वाक़ियो पेश आयो आहे ऐं ॿुधायो इहो पियो वञे त 72 आहिनि उतां जा जे पंहिंजे हारी ते ही तशद्दुद कयो आहे। हिन हारी जो जेको नालो आहे उहो वहीद भुट्टो आहे ऐं उन ते जेको तशद्दुद कयो वियो आहे उनजे इलाही सख़्तु जेको आहे उन ते घणो तशद्दुद कयो आहे। उन जेको नाज़ुक हुजो आहे उन ते तशद्दुद कयो आहे। उनजो जेको पीउ आहे उन जेको आहे असांखे ॿुधायो आहे त मुंहिंजे पुट खे रसिन में ॿधी हितां जा जेके बासर नाज़रीन हिन वक़्त जो बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो और वक़्तु बाख़बर रहण जे लाइ